बाबा साईं फ़िलहाल तो कोई प्रोग्राम कोन्हे, आज वो ख़ासि कमु आहे छा? दरअसल ॻाल्हि इहा आहे त धी मरियम जी राह जेका गाॾी बुक कराई। वीडियो में ॻाल्हि कंदासीं मक़तल ड्रामा सीरियल जे बारे में दोस्तों, जिनजी 6 एपिसोड अची चुकी आहे ऐं 6 एपिसोड खां अलावा 7 एपिसोड में नेक्स्ट एपिसोड में छा थियण वारो आहे मुकमल तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं दोस्तों। हे नओं ड्रामो आहे, इंतिहाई पॉपुलर ड्रामो थी वियो आहे दोस्तों, माण्हू हिननि खे ॾिसणु पसंदि कंदा आहिनि। तकरार जे 2 नंबर ड्रामे ते मक़तल ड्रामो अची चुको आहे दोस्तों, इन जे बारे में अॼोके वीडियो में मुकमल ॻाल्हि कंदासीं। वीडियो तव्हांखे किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे ऐं सुठो कमेंट ऐं पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा हलूं था। छा नेक्स्ट एपिसोड में जलाल सरमंद खे बदिराईंदो दोस्तों, या अॻिते हली जलाल सरमंद खे मुकमल माराए छॾींदो दोस्तों? छाजे करे जो हिन एपिसोड में ठहियल ई दोस्तों तव्हां अॻिते हली ॾिसंदव त सरमंद शौकत जी भेण खे अगवा कराईंदो दोस्तों अॻिते हली। तो छा अॻिते हली शौकत ऐं मरियम भॼण में कामयाब थींदा दोस्तों, भॼी वञी शादी करण में? तरफ़ मरियम शौकत सां भॼण में नाकाम वेंदी दोस्तों, छाजे करे जो शौकत मरियम खे ॾिसी वठंदो निकिरंदे ऐं मरियम खे वठी अची कमरे में बंदि करे छॾींदो दोस्तों। ऐं ॿिए तरफ़ छा सूरत हाल थींदी? मुक़रब शौकत कावड़ में अची मरियम सां निकाह विझी छॾींदो दोस्तों, शादी करे छॾींदो। ऐं उन खां अलावा सूबेदार जेको आहे सो साहब सां ॻाल्हाए ऐं चवंदो त मरियम जी मंग आहे दोस्तों, ऐं तव्हां कीअं जेको आहे सो कमु करायो आहे, कीअं तो जलाल सरमंद जी भेण खे अगवा कराए वेंदो। ऐं उन खां अलावा छा थींदो नेक्स्ट एपिसोड में दोस्तों। अॼोको वीडियो एतिरो ई हो। वीडियो तव्हांखे किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ऐं पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। मिलंदासीं नेक्स्ट एपिसोड में।